बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभिनी भाइरनि दोस्तनि खे अस्सलाम वालेकुम। या अली मदद। उम्मीद तो कयां जिते भी हूंदा ख़ुशि हूंदा, मालिक तव्हांखे ख़ुशि रखे। सभिनी दोस्तनि खे इहा ख़बर आहे त छंछरु वारे ॾींहुं हाणे ईद मल्हाई पई वञे। सुभाणे हज आहे, अजमेर जे ॾींहुं। अच्छा, उनखां पोइ इहा बि सॼी संगत खे ख़बर आहे त हिन वक़्तु ॿाहिरि उॾाम बंदि आहे ऐं मदीने पाक ॿाहिरि जो माण्हू नथो वञी सघे। तौबा नौज़ हाजी शरीफ़ में करोड़ों अरबों माण्हू गॾु थींदा हुआ। अॼु उते सिर्फ़ु उते जे ई माण्हू हज पढ़ंदा, बाक़ी ॿाहिरि जो माण्हू बंदि आहे। मूं पंहिंजे नंढड़े दिमाग़ आहे थोरा घणो कुझु लिखियो आहे, तव्हां दोस्तनि जे अॻियां पेश कयां थो। दर तौबा जो थे बंदि व चुको के बतुल्ला मदीनो पाक मको कोन थींदो हज पिया हेल चवनि। ये क़यामत जूं पियूं निशानियूं लॻनि, ये क़यामत जूं पियूं निशानियूं लॻनि। ही चाज किरोना वायरस वा अंग्रेज़ हथ जूं ठाहिनि पिया। ईमान संदो इम्तिहान वाए मुस्लमाननि खे त बुलाइनि पिया। नयूं नेठ ते रोज़ ख़बरूं आहिनि, जंहिंमें नंढड़े वॾे जूं नज़रूं आहिनि। न की बांग सलात का था ॿुधनि, इहे क़यामत जूं पियूं निशानियूं लॻनि, इहे क़यामत जूं पियूं निशानियूं लॻनि। अञा कल ॾिसो तौबा नौज़ बिला कश्मीरनि सां केॾो वैलो हुयो। अॼु ताईं फ़लस्तीनी लोड़े पियो, कंहिंखे बि नाहे अहसास थियो। अॼु पाण ख़ुदा पियो हिसाब वठे, कयो घर में बंदि वॾा नंढड़ा कठे, ॿाहिरि निकिरण जो बि हुकुम न वठनि। इहे क़यामत जूं पियूं निशानियूं लॻनि, इहे क़यामत जूं पियूं निशानियूं लॻनि। ना चीज़ तालिब शाबान तुंहिंजो गुनहगार सैयद तेरे मुकजा। सैलानी पोइ पसावन में या मौला कल मुनसीब कजा। ला इलाहा इल्लल्लाह ज़िबान ते ॾिजां थी उम्मती मुहम्मद जो तव्हां पंजतन सां मोहबतूं क़ाइम हुजनि। इहे क़यामत जूं पियूं निशानियूं लॻनि। दर तौबा जो ती बंदि व चुको के बतुल्ला मदीनो पाक मको कोन थींदो हज पिया हेल चवनि। इहे क़यामत जूं पियूं निशानियूं लॻनि, इहे क़यामत जूं पियूं निशानियूं लॻनि।